वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर प्राबोवो सुबियांतो सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। फ़ोन ते राब्ते दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर ऐं उते जे अवाम खे ईद उल फितर जूं मुबारकूं पेश कयो। ॿिन्ही सरबराहनि पारां पंहिंजे अवाम ऐं मुस्लमान उम्मत लाइ अमुन इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ जूं दुआऊं कई वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर प्राबोवो सुबियांतो ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल दिलचस्पी जे समूरनि शोबनि में बितरफ़े सहकार खे हथी वठण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर प्राबोवो सुबियांतो सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। फ़ोन ते राब्ते दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर ऐं उन जे अवाम खे ईद उल फितर जूं मुबारकूं पेश कयूं। ॿिन्ही सरबराहनि पारां पंहिंजे अवाम ऐं मुस्लमान उम्मत लाइ अमुन इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ जूं दुआऊं कई वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर प्राबोवो सुबियांतो ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल दिलचस्पी जे समूरनि शोबनि में बितरफ़े सहकार खे हथी वठण जी ख़्वाहिश जो इज़हार पिणु कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर प्राबोवो सुबियांतो सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। फ़ोन ते राब्ते दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर ऐं उन जे अवाम खे ईद उल फितर जूं मुबारकूं पेश कयूं। ॿिन्ही सरबराहनि पारां पंहिंजे अवाम ऐं मुस्लमान उम्मत लाइ अमुन इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ जूं दुआऊं कई वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर प्राबोवो सुबियांतो ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल दिलचस्पी जे समूरनि शोबनि में बितरफ़े सहकार खे हथी वठण जी ख़्वाहिश जो इज़हार पिणु कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर प्राबोवो सुबियांतो सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। फ़ोन ते राब्ते दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया के सदर ऐं उन जे अवाम खे ईद उल फितर जूं मुबारकूं पेश कयूं। ॿिन्ही सरबराहनि पारां पंहिंजे अवाम ऐं मुस्लमान उम्मत लाइ अमुन इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ जूं दुआऊं कई वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर प्राबोवो सुबियांतो ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल दिलचस्पी जे समूरनि शोबनि में बितरफ़े सहकार खे हथी वठण जी ख़्वाहिश जो इज़हार पिणु कयो।